संगत मां विछड़ी विया। फ़कीर अब्दुल्ला साहब शाह करीम जा उहे बि असांजा साथी विछड़ी विया आहिनि दुनिया मां। असांजा ॿिया कुझु दोस्त न पहुता आहिनि। अलीमंद मुनारो आहे, डॉक्टर शरफ डालपुर साहब आहे, असांजो दोस्त शबीर जाफरानी साहब आहे। कुझु संगत ज़ाहिर इंसान सां कई सबब थियनि था। बहरहाल इहो हिकिड़ो काफ़िलो आहे, उन जी सालियानी माना महीने सिर जी कचहरी आहे, जंहिंमें साल में हिकिड़ो भेरो मुंहिंजो वारो अचिणो आहे, जेको ईंदड़ महीने में शायदि अचिणो हो, पर हिन मींहंनि मुंदनि जे करे हिकिड़ी शफ़क़त कयाऊं जो अञा हिकिड़ो महीनो अॻुवाट असां वटि कई आया साईं। हिकिड़ो इहो सिलसिलो। ॿियो असां वटि हिते असां अॼु खां कोई 10-15 साल पहिरीं शुरू कयो महीने सिर अदबी कचहरी, कोहिस्तानी कचहरी। उहा 2-टे साल लॻातार सुठे नमूने हली। वरी पोइ राय आई त न कंहिं ॿिए नाले सां बि कुझु सिलसिलो शुरू थिए। उहो बि कुझु महीना या साल ॾेढ शायदि हलियो। वरी उन जे ख़ातिर असां वरी पंहिंजो सिलसिलो फ़िलहालु मुअख़िर कयो त चलो ठीकु आहे उते ई हलूं। पर मिड़ई सिलसिलो हिते तइदाद हिन संगत जो एतिरो आहे जो हिकिड़ो ई सिलसिलो हली सघे थो। असां जो गॾिजी उनखे हलायूं, पर उहो बि जॾहिं किन सबबनि जे करे बीह वियो त सिलसिलो वरी ठापर अची वई। वरी असांखे अहसासु थियो त हिनखे शुरू कयूं। पोइ गुज़िरियल क़ुर्बानी जे ईद ते मुंहिंजे ख़्याल में वरी शुरू कयोसीं। क़ुर्बानी जी ईद गॾिजाणी थी, उन खां बाद मुहर्रम शरीफ़ जी गॾिजाणी थी, शहादत हुसैन ते तमामु ख़ूबसूरत थी। उन खां पोइ विच में बि 2-3 गॾिजाणियूं थियूं, वरी बि कुझु ठापर अची वई। उनजो सबबु इहो आहे त हिते जी संगत थोरो पुॼे नथी, हौसलो नथो मिले, त पोइ माण्हू गॾु थिए थो। इन जे लाइ ज़ाहिर आहे अहिड़े असांजी हाणे सिहत बि इन लेवल में न आहे रही, पर उन जे बावजूदि बि ठूठियुनि भर ठुरकंदियासीं ऐं गोॾनि भर किसकंदियासीं वारे शाह जे लफ़्ज़नि खे ज़हन में रखंदे ईअं कंदे असां वाक़ई हिन वक़्तु असां गोॾनि भर घिसकण वारा आहियूं। उन पोज़ीशन में गॾु कयूं, सिलसिलो कयूं ऐं कुझु अड़ा वड़ा करे पंहिंजो कयूं कोशिशि। ऐं उन में जेॾीमहिल संगत नथी पहुचे त पोइ हाणे हीउ त आहे ई सिलसिलो सिखणु सेखारण जो, ॿुधणु ॿुधाइण जो। उन में जे ॿुधणु ॿुधाइण वारा न अचनि त पोइ ज़ाहिर आहे मज़ो नथो रहे। पोइ उहो सिलसिलो वरी कॾहिं कॾहिं ढिलो थियो वञे। हाणे ईंदड़ गॾिजाणी हूअं त असां इहो तइ कयो आहे त हर महीने जे पहिरें छंछर जी शाम ते गॾिजाणी कयूं, पर हाणे जेको असां कंदासीं उहो ईद जी गॾिजाणी वरी वञी थींदी ईद खां बाद। ऐं उहा ईद जी ख़ासि आइटम गोश्त सां हूंदी उहा गॾिजाणी पंहिंजी। हींअर मुर्गी जो गोश्त आहे ऐं उहो असां ॿाकरो गोश्त रखंदासीं, जीअं असांजा ॿिया भाइर हिंदू भाइर सभु शरीक थी सघनि। उन ईद जे क़ुर्बानीअ में बि असां ॿाकरो गोश्त रखंदासीं। छंछर ते वाजिबु भलो मौक़ो आहे, शायदि हिन पंहिंजी बेवफ़ाई शुरू कई आहे। बहरहाल सो इनशाअल्लाह असीं कोशिशि कंदासीं त इहा ईद गॾिजाणी कयूं ऐं उन में तव्हां सभु साथ ॾिजो। अॼोकी जेका गॾिजाणी आहे उहा आहे असांजे मोहतरम अल्लाह बचायो मोहराई साहिब ॾांहुं मनसूब। विच में हिकिड़ी असां गॾिजाणी मनसूब कई हुई, असांजे कोहिस्तान जो तमामु वॾो शुगर हो ग़ुलाम रसूल बारी जो साहिबु, उन ॾांहुं मनसूब कई हुईसीं। ऐं जेको आहे हाणे बि को अहिड़ो कोहिस्तान जो विछड़ियल शख़्स उनखे सोचे पाण में मशवरो करे उन ॾांहुं मनसूब कंदासीं। असांजो अमीर बख़्श रिंद तमामु वॾो सुगड़ असांजे कोहिस्तान जो विछड़ी वियो आहे, उनखे बि यादि करे सघूं था। या इन दरमियान में अलाह सभिनी खे हयाती ॾे, हर पंहिंजे वारा सारा त इहे थियणा आहिनि। बहरहाल कंहिं न कंहिं शख़्सियत खे ज़रूरु यादि कंदासीं। कोशिशि असांजी इहा हूंदी त कोहिस्तान जे शख़्सियतनि खे मान ॾियूं, इज़त ॾियूं ऐं उन्हनि खे यादि कयूं। इन हवाले सां वरी बि सभिनी दोस्तनि जो अदा असांजे गेई बाबू साहिब जो बि स्पेशल तौराइतो आहियां, जो असांजे महफ़िल खे रौनक ॾिनऊं। गेई बाबू जे आवाज़ जा पाण सभु आशिक़ आहियूं। अलाह साईं हुनखे ख़ूबसूरत आवाज़ सां नवाज़ियो आहे। असीं चाहींदासीं हे माइक असांजो साथ छॾे वेई, पर तव्हां साथ न छॾींदव। गेई बाबू जे ख़ूबसूरत आवाज़ में वॾी ख़ूबी इहा आहे, गेई बाबू जे आवाज़ में साईं अनाउंस कंदो अदा असांजो माशूक़। हिन जे आवाज़ में ख़ूबसूरती इहा आहे जो हिनखे स्पीकर जी मोहताजी बि कोन्हे का। इनशाअल्लाह गेई बाबू खे दावत ॾियो ऐं ॿी